सारंग पुट छा थियो आहे जो वरी देर तकड़ो तकड़ो भजंदो आई? छा थियो आहे? ख़ैर त आहे? चाचा शान जुल्म थी हुई। पुट मीर खान त मरी वियो, पर कहिड़ो ज़ालिम वरी ॿियो पैदा थियो गोसां मथां ज़ुल्म थो करे। चाचा मीर खान अञा ताईं जेरो आ। अञा इहो मीर खान ज़ालिम मोह न आहे, केसि ताईं इहो अञा ज़ालिम ज़िंदा रहंदो? चाचा शान मीर खान बशीर खे मिठ लॻे ऐं तुंहिंजे पुट खे डंडा हणी नारे कड़ सां उछले वियो आहे। पुट मुंहिंजे शबीर पुट खे बि ज़ालिम डंडा आहिनि, मासूम खे बि मारियो अथई। उहो मुंहिंजो पुट धली मूंखे ॾेखार त किथे आहे मुंहिंजो पुट? चाचा उथी हलो त तव्हांखे मां ॾेखारियां। मासाद मीर खान हद करे छड़ी। मासाद मिठल मीर खान खे जेको करणो हो सो हुन कयो, ऐं हाणे मां उन मीर खान खे ॿुधाईंदुसि त कंहिं ग़रीब सां कीअं ज़ुल्म कबो आहे। चाचा बशीर उहो त सही, पर मीर खान बची कीअं वियो? हाँ मासाद इहा ॻाल्हि मूंखे बि सम्झ में नथी अचे त मीर खान बची कीअं वियो। मासाद मिठल मूं त हुनखे गोली हणी मौत ॾिनो। मूंखे त ख़बर कोन हुई त को हे ज़ालिम अञा जेरो आहे, पर हिनखे विच चौराहे ते ऐं सॼे ॻोठ जे साम्हूं हिनखे ज़िल्लत ऐं रुसवाई वारो मौत ॾिबो। चाचा तव्हां होरं ॻाल्हायो, तव्हांखे अॻ में ई मगज़ में धक लॻल। शफ़ीक पुट तुंहिंजी ॻाल्हि ठीकु आहे, पर हाणे हिकिड़ो कमु करे वञी चांहि जो ढुक वठी आ त पियूं। चाचा ठीकु आहे, मां वञा। पुट जबार खां चांहि खणी अचिजांइ, हुनजी स्पेशल चांहि हूंदी आहे, को थकल आहिनि। मीर खान बशीर खे त असीं सुठी मार ॾेई आया हूं। इन ख़ुशीअ में तव्हां अचण सां ई वेही रहिया आहियो, न को प्रोग्राम आहे, न का मौज आहे, न का मस्ती आहे। मसलो छा करे छॾियो अथव? नवीद मीर खान जे किताब में नादानी जी का भी गुंजाइश कोन्हे। एतिरो ज़हन में रख त बशीर खान उहो माण्हू आहे जंहिं अकेले हिते असांखे गोलियूं हुयूं, ऐं हो इन बेइज़तीअ जो पलांद ज़रूर कंदो। बाक़ी रही ख़ुशीअ जी ॻाल्हि, मीर खान ख़ुशी तॾहिं मल्हाईंदो जॾहिं बशूअ जो लाश ॾिसंदो। मीर खान इहो ॾींहुं बि परे न आहे। नवीद जॾहिं गिदड़ जी मौत ईंदी आहे त उहो शहर जे तरफ़ ईंदो आहे, ऐं हाणे बशीर खे बि पंहिंजी मौत बनीअ ते छिके ईंदी। जेतिरो जल्द थी सघे वञी बनीअ ते माण्हू छॾे ऐं माण्हुनि खे मज़बूत कर। बशीर जो लाश बशीर जी बनीअ मों ई खणंदासीं। अदा मीर, मां पंहिंजा मज़बूत हमरा वठी वञी ज़मीन ते बीहारियां थो। करीम, दानियाल, शहज़ाद, अचो हलूं।
पुट ख़ैर त आहे न, ख़ुशि त आई न, मां हाणे पहुची विया, दिलगीर न थी मुंहिंजा पुट। डॉक्टर साहब मुंहिंजे पुट जी तबियत कीअं आहे? चाशान इन्हें जल्दी जल्दी मेड़ खणी वञो। मेड़ खणी वञूंसि? डॉक्टर साहब ठीकु आहे न? पुट तूं फिक्र न कर, मीर खान खे इन जो हिसाब ॾियणो पवंदो। ख़ुदा हिन ज़ालिम खे तबाह कंदो, असांजे मासूम बचड़े खे धक आया अथई। तुंहिंजी दुआ अथई पुट, ख़ुदा तोखे ख़ुशि कंदो। बाबा तूं परेशान न थी, अल्लाह ख़ैर कंदो, मां सही आहियां। पुट तूं गणती न कर, तोखे मां मेड़ खान हलंदुसि, अलाह कंदो तुंहिंजी मां हुते इलाज कराइण ख़ुशि थी वेंदे। अलाह कंदो को न को ईंदो, हिन ज़ालिम जो पाड़ो पटींदो। अलाह कंदो मीर जो ज़ुल्म हमेशह लाइ ख़त्म थी वेंदो। पुट तूं हल त मां तोखे मेड़ खणाए थो हलां। हाँ चाचा, तव्हां बिल्कुलु सही पिया चओ, मां रक्षो कराए छा? पुट वञ भला तूं रस्को कराए। ठीकु आहे बाबा, मां वञां थो। सदाकत पुट तूं हिते कीअं? बाबा तव्हां इहो ॿुधायो त तव्हांखे थियो छा आहे? ही एतिरा धक तव्हांखे? बाबा ख़ैर त आहे न? हे छा थियो आहे बाबा? पुट ख़ैर आहे, हल्को फुल्को एक्सीडेंट थी पियो आहे, तूं परेशान न थी। चाचा मिठल छा थियो आहे चाचा? कुझु ॿुधायो त सही, ही तव्हांखे एतिरा धक कीअं लॻा? सदाकत परेशान न थी, अहिड़ी का ॻाल्हि न आहे, परेशान न थी। बाबा तव्हां मूंसां सिधी ॻाल्हि छो नथा कयो त तव्हांखे छा थियो आहे? को झेड़ो थियो आहे या का फशरी थी आहे त ॿुधायो। पुट सदाकत परेशान न थी, एॾो हल्को फुल्को एक्सीडेंट थी पियो आहे, हे धक उन जा आहिनि। मूंखे तूं इहो ॿुधा त तूं ओचितो कीअं हिते आहीं? कॉलेज मां मोकल थी आहे या उतां भॼी निकिरी आयो आहीं? बाबा 2 ॾींहंनि खां वठी मूंखे कॉलेज में सुकून ई न पियो अचे, बेकरारी लॻी पई हुई ऐं चाचे शादाब जी ॾाढी यादि पई अचे त मुंहिंजी दिलि चयो त मां मोकल करे वञी घर पंहिंजे चाचे सां मिलां ऐं बाबे सां मिलां। बाबा चाचो त हिन महिल ज़मीन ते हूंदो, मां भला चाचे सां मिली अचां। चाचो ज़मीन ते हूंदो न बाबा, ॿुधायो त सही, काथे आहे चाचो? बाबा थोरो ॻाल्हायो, मां वञी चाचे सां मिलां थो। मरियो तुंहिंजो चाचो, मीर खान हुनखे मारे छॾियो। बाबा बाबा तव्हां छा पिया चओ बाबा? बाबा इहा तव्हां मूंसां मज़ाक था कयो न? चाचा मिठल बाबो मज़ाक थो करे न मूंसां? सही ॿुधायो बाबा, बाबा किथे आहे मुंहिंजो चाचो शादाब? बाबा पुट भाउ ते अहिड़ी मज़ाक न हूंदी आहे। मीर खान ज़ालिम तुंहिंजे चाचे खे ज़मीन जे टुकड़े ते मारे छॾियो, ज़ालिम। बाबा बाबा मूंखे सभु कुझु ॿुधा, जेके ज़ुल्म मीर खान तव्हां ते ऐं मुंहिंजे चाचे शादाब ते कया आहिनि। पुट त पोइ ॿुध, हाँ नवीद खान, तुंहिंजे ऐं तुंहिंजे शेख जे इंतज़ार में वेही वेही सणा थी पिया आहियूं, काथे आ? ठीकु आहे, अब दर खोल।
जी मीर खान। सलाम वालेकुम मीर खान। वालेकुम अस्सलाम। केड़ा आलम शेख साहब? दुबई जो दई सिंधी न थई समझंदो। नवीद खान को मुंह भी पंज शेख ना पाण दी असा को गाल करी है। तू बट जगह दुबई वयो बिया? जी मीर खान। ऐश भी। लाशियन माशाअल्लाह माशाअल्लाह। वरी केड़ा लाशा तो गुरी? चुप कर, वो तुझे नाले तो पूछे तो छा तो चवे, चुप करे वेहे बेइज्जती करेंदे या। कैफ हालक मीर खान? चवे तो केड़ा हाल है? अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह सलात। माशाअल्लाह माशाअल्लाह। तवा जो असा में केड़ो कम? माजा कान अमलकुम अनन इन्नहा मुजरदन मुहम्मदन सगीरतन। बस एकड़ो नंढड़ो कम हुयो। केड़ो कम है तवा जो? कुल्ली मा ही वजीफतो। अजीजी उरीद अर्ज़क हाज़ी। शेख साहब चयो तो हिय तहां जी जमीन मुके खपे। शेख साहब जे करे मां पांजी जमीन तो के लिया तो मुखे केड़ो फायदो मिलंदो? शेख मल्लजी सतुफीदुनी बिही हाज़िल अर्ज़ो बिरुअतिका। सोफा पवन बितसीसन शरका वनानु खमसून। मां हिते हिक कंपनी लगाईंदुसि जेमो असां अधो अधु। पोइ इन कंपनी मूंसां के केतिरो फ़ाइदो मिलंदो? कम सनस्तफीद मिन हाज़िया शिरको खमसून अकरूरन फी अरबाए शहर। हिक महीने जी कमाई 500 करोड़। ओ यो सौदो मीर खान के मंजूर है। हाज़ी सफ़क़त मक़बूल बिन्निस्बत लना। अलान साज अब इला दुबई फराग बाद शहरन। शेख तो चयो हाणे मां दुबई तो वञा, हिक महीने खां बाद मिलंदासीं। शेख साहब ठीक है, वो समझो तो तव्हां जो कम थी वियो। हसनन लक दिन तहैत। माशाअल्लाह माशाअल्लाह हबीबी माशाअल्लाह। सईद अली शेख के रेस्ट हाउस से चले आ। मीर खान तव्हां त शेख खे आसरो ॾिनो आहे, पर शायदि तव्हांखे इहा ख़बर न आहे असांजी हिन 50 जिरेब ज़मीन में 5 जिरेब बशीर जा आहिनि। नवीद खान मीर खान शेख के जबान ॾिनी आहे, पोइ चाहे हीअ ज़मीन मीर खान जी हुजे या बशीर खान जी, ज़मीन हाणे शेख खे मां ई ॾींदुसि। अदा मीर खान पोइ न बशीर खे छा कजे? नवीद खान सभ खां पहिरीं तूं बशीर सां मिल। जेकॾहिं हू पैसनि ते ॾियण लाइ राज़ी थिए थो त ठीकु आहे, जे न त पोइ मीर खान जो ज़ुल्म हुन जे मथां कड़की पवंदो। जीअं करिणो अथई तीअं कर, पर ज़मीन मूंखे खपई हर हाल में। अदा मीर खान पोइ ठीकु आहे, सुबुह जो बशीर ॾे छोकिरा मोकिले उन्हीअ सां ॻाल्हि ॿोल कबी। ठीकु आहे नवीद, तूं भली हली शेख जी ख़ातिरदारी कर, मानी दानी जो बंदोबस्त हली कर। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्लाह पाक जो। ऐलान माशाल्लाह सुठो थी आयो आहे। हाणे जल्द में जल्द अदा खे ॿुधायां त लाभ करणो पवंदो जल्द।
ज़ाहिद ख़ैर त आहे? चारों तरफ़ खणी घेरो कयो अथई, छा वेहण जो इरादो आहे छा? शादाब मीर खान जो पैगाम खणी आयो आहियां। पैगाम? छाजो पैगाम? शादाब मीर खान तो चए बनी पैसनि ते रे न त कब्ज़ो करण बि मूंखे ईंदो आहे। सिकंदर छा थियो आहे मीर खान खे जो अची अची असांजी बनी ते नज़र पई अथसि? शादाब ॻाल्हियूं त घणी थी वेंदियूं आहिनि, पर मीर खान चवण आहे त बनीअ न हथ खण न त भागा बाती वेंदी। कुर्बान वञे ॻाल्हि त भली कई अथई। हसनी न कुर्बान ॻाल्हि कंदा सिधी पहुचाए कीअं वणे या न वणे। त पोइ तव्हां बि मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो। जेकॾहिं पंहिंजी इज़त तव्हांखे प्यारी आहे त हितां तारो कयो, ऐं हा मीर खान खे वञी मुंहिंजो न्यापो ॾियो त शादाब खान न बनी हीअ कॾहिं छॾी आहे न ई छॾींदो। रही ॻाल्हि कब्ज़े जी, जेकॾहिं मीर खान कब्ज़ो कयो त इन ॻाल्हि खे बि ॾिसी वठंदासीं। शादाब हितां जॾहिं बची निकिरी न इहो पोइ सोचजांइ। कुर्बान लॻे थो त ॻाढ़े ॿोड़ तोखे असर ॾेखारियो आहे, हाणे इहो असर तुंहिंजो कढणो पवंदो। न कुर्बान न, छॾियो त मां हिन जी मस्ती लाहियां। मीर खान जी इजाज़त खां बग़ैर असां ईअं वेहण न कंदासीं। कुर्बान अॼु सॼी ख़बर पहुची केरु तो कंहिंजी मस्ती लाहे। छॾ मूंखे अॼु न थींदो मां हिन। हा वञ वञी मीर खान खे चओ त शादाब खान कतई बि बनीअ न छॾींदो, भलियान ज़मीननि ते कब्ज़ा करण। पुट तोखे समझाए थकिजी पियो आहियां। हाणे मूंसां ॻाल्हि सिधी कर तो कॉलेज वेंदे या कंहिं कम सां लॻंदे? बाबा साईं तव्हां जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर चाचो शादाब मूंखे चवे पियो त मां तोखे शहर दाख़िला वठी ॾींदुसि पढ़ण जे लाइ। जॾहिं चाचे मूंखे दाख़िला वठी ॾिनी त आउं शहर हलियो वेंदुसि पढ़ाई जे लाइ। पुट जेकॾहिं तोखे चाचे चयो आहे त मां मेहड़ में तोखे दाख़िला थो वठी ॾियां, चाचे बनीअ ते आहे, मूंखे उन सां हाली मिलरा त मां उन खां हाल वठां त कहिड़ी कॉलेज में तोखे दाख़िला पियो वठी ॾे। बाबा साईं तव्हां जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, हलो त मां तव्हांखे चाचे सां मिलरा आहियां, चाचो ज़मीन ते हूंदो। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम अदा। का परेशानी आ छा अदा? उबाण का वेठा हो? बाबा चाचे के अला साईं परेशानी न ॾींदो, तव्हां छो था चओ परेशानी हूंदी चाचे के? न अदा परेशान छो हूंदी, बस सदाकत जे बारे में पियो सोचा। चाचा तव्हां परेशान न थियो, अलाह कंदो मुंहिंजी पढ़ाईअ जो कमु थी वेंदो। मूंखे पाण इहो उल्को लॻो पियो आहे त अलाए कॾहिं हिन जो कमु थींदो त हे हितां निकिरे। अदा साईं तव्हां परेशान न थियो, मूं सदाकत जो बिलो करे छॾियो आहे, ऐं हा सदाकत सुभाणे ई पढ़ाई लाइ निकिरी ईंदो। ठीकु आहे अदा ठीकु आहे, असां हलूं अदा, कमु छॾाए जल्दी अचिजो। चाचा पंहिंजो ख्यालु रखिजो। अदा बशीर तव्हां भले हलो, मां कमु करे अचां थो। सदाकत तव्हां बि पंहिंजो ख्यालु रखिजो। अदा बशीर खान परेशानी जो सबब पियो पुछे, छा न शादाब खान न? जेकॾहिं इन राज़ जी सदाकत खे ख़बर पई त पोइ अलाह ॼाणे अलाए छा थींदो। तंहिंखां पोइ बहितर इहो आहे त सदाकत हितां
निकतल भलो आ। हा हा ईअं सही आहे। अदो शादाब हिमल ताईं जागे पियो। अदा शादाब ॾे त हाल हवाल ख़ैर त आहे न? हिमल ताईं जागी पियो? बस अदा बशीर खान, निंड न पई अचे, इन्हीअ जे करे ॿाहिरि निकिरी पियुसि। हा अदा शादाब, मां तव्हांखे मंझंदि लाइक़ूं पियो ॾिसां, तव्हां मूंखे परेशान नज़र पिया अचो। ख़ैर त आहे न? जेका ॻाल्हि आहे तव्हां मूंसां बिना खुटके जे कयो। न अदा, अहिड़ी काई ॻाल्हि न आहे, तव्हां टेंशन न वठो ऐं तव्हां वञी सुम्ही पओ। अदा शादाब, मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तोखे कहिड़ी परेशानी आहे, पर एतिरो सम्झां थो त तूं कंहिं न कंहिं ॻाल्हि ते परेशान ज़रूरु आहीं, जो अहिड़ी थधि में तूं ॿाहिरि अची बीठो आहीं। कहिड़ी ॻाल्हि आहे मूंखे उहा तूं क्लियर करे ॿुधा। को मसइलो न आहे, का ॻाल्हि कान्हे का, जेको बि मसइलो आहे उहो मूंखे वाज़िह करे ॿुधा। मूंखे न ॿुधाईंदे त ॿियो कंहिंखे ॿुधाईंदे। अदा छा थो सोची? अदा तूं पंहिंजे ज़हन में एॾियूं वॾियूं परेशानियूं रखियूं वेठो आहीं जो हथ लाइण सां तूं छिरकी थो। कहिड़ी ॻाल्हि आहे जल्दी ॿुधा। त पोइ अदा तूं ही राज़ ॿुधण थो चाहीं? हूअं बि त हिक न हिक ॾींहुं ही राज़ तोखे ॿुधणो ई हुयो। मीर खान जा माण्हू अदा, सभ खां पहिरियां मूंखे पंहिंजे भाइटे सदाकत जी चिंता हुआ। मूंखे उहा पूरी करण ॾे, सिर्फ़ तुंहिंजी इजाज़त खपे त मां सुबुह जो कॾहिं हलियो वञांसि। त पोइ ठीकु आहे, तूं एतिरो ज़िद करें थो त सदाकत खे वठी सुबुह जो वञी कॉलेज छॾे अचीसि। बाक़ी रही ॻाल्हि मीर खान जी, मीर खान खे त असां ई ॾिसी वठंदासीं त हू असांजी ज़मीन कीअं थो हड़प करे। बाक़ी हिमल हल तूं वञी आराम कर, का ॻाल्हि कान्हे का, जेको थियो मोह ॾींदासीं। नमूनो पियो करे, ख़बर कोन अथसि मीर खान जी? शादाब तो मीर जे माण्हुनि सां नमूनो कयो आहे, उन्हीअ जी हरजाणी त भरणी पवंदई न। हरजाणी? छाजी हरजाणी? कहिड़ो मां तव्हांजे घरों पियो खावां? अरे रे आवाज़ न करी। मीर खान, इहा हुई तुंहिंजी बहादुरी। इहो पुट मीर जो ज़ुल्म। बाबा बाबा मूंखे कसम आहे पंहिंजे बेगुनाह चाचे जो,
जेसी ताईं मीर खान का हिकु हिकु हिसाब न वठंदुसि तेसी ताईं सुख जो साह न खणंदुसि। शायद मीर खान खे अञा ताईं ख़बर न पई आहे त सदाकत मैदान में अची वियो आहे।